ڪرمپور में जारी रहंदड़ सखी दौलत शाह बुखारी जे उर्स मुबारक जी ॿी रात जूं तक़रीबूं थी गुज़रियूं। उर्स मुबारक में शहरनि इलाइक़े वासियुनि अक़ीदतमंदनि वॾी तइदाद में शिरकत कई। उर्स मुबारक जे मौक़े ते शहरनि इलाइक़े वासियुनि जी दिलचस्पी लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ। मेले जी ॿी राति मशहूरु फ़नकारनि इमरान जमाली ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। आख़िर में यादि रहे त उर्स मुबारक खे पुरअमन बणाइण लाइ क़रमपुर पुलिस पारां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम पिणु कया विया हुआ। हर वक़्तु आकारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।